अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। शेर दिल हाणे रिस बालाजी खान के मारे छॾींदो। मिठल खान हाणे मल्हार के शादी जो मोकल ॾेई छॾींदो। मंठार हाणे सिकंदर खान ऐं रावल खान के मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुझे यूट्यूब चैनल में जमाली के लाइ में सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवांजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण ॿिया करायूं हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं शेर दिल जो जेको आहे पूरी इहा कोशिश हूंदी त असां कीअं बि करे इन बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं उनखे पूरो कयूं ऐं हाकम खान खां पंहिंजो पलांद कयूं। बहरहाल हाल फिलहाल जेको आहे बालाजी खान मथां हमलो न करे सघंदा ऐं उन्हनि जे इहे ॻाल्हियूं कंदे कंदे उन्हनि जो वक़्तु गुज़री वेंदो ऐं अॻिते हली उहे बालाजी खान खे ज़रूर मारींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे तमामु जल्द राबेल सां शादी करे छॾींदो ऐं राबेल खे पंहिंजी कुंवार बढ़ाए छॾींदो। मिठल खान बि उनखे मोकल ॾेई छॾींदो। मिठल खान मल्हार खे चवंदो त राबेल तुंहिंजी अमानत आहे, तोखे जॾहिं वणे तूं उन सां शादी करे सघींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मंठार खान जेको आहे सिकंदर खान ऐं रावल खान खे मारण जीअं उते वेंदो त पोइ उते रावल खान ऐं सिकंदर खान हिन में घस में गॾंदा। बहरहाल उन्हनि सां गॾु घणा माण्हू हूंदा। हू मंठार के चारे तरफ़ खां हमलो करे ऐं मंठार जो कमु तमामु करे छॾींदा ऐं उनखे मारे ऐं उनखे जो लाश उछलाए छॾींदा। पोइ रस बालाजी खान खे ख़बर ई न पवंदा त आख़िरकार मंठार काॾे वियो ऐं मंठार खे कीअं मारियो ऐं मंठार जो लाश काॾे वियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान पुलिस खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं तोखां इहो कमु नथो थिए, तूं शेर दिल खे मारे नथो सघे त पोइ तुंहिंजे मथां कोई बि मयार न आहे। बसि मां हाणे पंहिंजे हथ में हथियार खणी इन शेर दिल खे मारे ईंदुसि ऐं शेर दिल जो कमु तमामु करे ईंदुसि। ऐं पोइ मां इहो विसारे वेही रहंदुसि त कानून बि कानून आहे। पुलिस चवंदो त सिरस बालाजी खान तूं परेशान न थी, असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदासीं जीअं शेर दिल खे मारे सघूं। अगरि जेकॾहिं शेर दिल खे न मारे सघियासीं त पोइ उनखे लाकअप ज़रूर कंदासीं, तूं बसि टेंशन न कर। बालाजी खान चवंदो त बेदर असां छो न टेंशन कयूं, उन कल्ह हिकिड़ो मारियो ऐं ॿिया माण्हू बि मारे वेंदो। जेकॾहिं असां चाहियूं था त उहो हर हाल में पाण मरे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि आहे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई तडवीर में। खुदा हाफ़िज़।